ओम शांति। अज मीठा मीठा शेर बाबा ब्रह्मानंद द्वारा चवन था। मीठे मीठे बच्चे बाबा पेरो केड़ी केड़ी सावधानी ॾियारदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो, परमात्मा बाप जी याद में वियो। बाबा हर 5000 साल में हिक बार अची करे आत्माउनि खे जागृति ॾींदो आहे, आत्माउनि खे हुननि जी स्मृति ॾियारदो आहे कि तव्हां केरु आहियो ऐं तव्हांजो पीउ केरु आहे। ॾिसो, भक्ति मार्ग में काशी ते वञी करे बलि चढ़ंदा आहिनि। छो सोचता आहिनि असां शरीर खे ख़तम कंदासीं त भॻवान सां मिलंदासीं, परंतु बाबा चए थो मूंसां मिलणो अथव त पंहिंजे शरीर जे भान खे छॾो, पंहिंजे पाण खे शरीर न सम्झो, ईअं सम्झो कि मां आत्मा आहियां। आत्मा सम्झण सां परमात्मा बाप सां मिलन थींदो। छो जो परमात्मा भी निराकार आहे न, हाणे हुनजो रूप निराकार अथसि, त निराकार सां मिलण जे लाइ पंहिंजे पाण खे भी निराकार सम्झणो पवंदो न। सभिनि शरीरनि जे अंदरि आत्मा त आहे ई सही, तॾहिं त भॻवान बि यादि कंदी आहे त भॻवान केरु आहे, जेको अशरीरी निराकार अजन्मो आहे। त हुनखे हुन सां मिलण जे लाइ पंहिंजे शरीर खे न ख़तमु करिणो आहे, पंहिंजे पाण खे मां आत्मा आहियां, शरीर न आहियां, मां आत्मा आहियां, शरीर न आहियां, इहो सम्झणो आहे। दुनिया में सभिनि खां वॾो अज्ञान ई इहो आहे कि मनुष्य अॼुकल्ह पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठा आहिनि कि मां शरीर आहियां, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां। लेकिन मुंहिंजे शरीर खां सभु कराइण वारी जेकी शक्ति आत्मा आहे, हुनखे त कोई ॼाणंदो न आहे। हिन करे एॾो दुख वधंदो थो वञे। छो जी दुखी केरु थी थिए? आत्मा। इलाज कंहिंखे खपे? आत्मा खे खपे न। त इन करे बाबा चए थो मां तव्हांखे ज्ञान और योग सिखाइण आयो आहियां, जंहिंसां तव्हांजी आत्मा जी चढ़ती कला थींदी। हुन जे लाइ पंहिंजे हिन देह जे बंधननि खे तोड़े करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। बाप सभिनि आत्माउनि सां थो ॻाल्हाए। बाबा चए थो पुरानी दुनिया, पुराणो शरीर सभु मूंखे ॾियो, पंहिंजी बुद्धि सां सभु कुझु मूंखे ॾियो। मां तव्हांजो पीउ परमात्मा तव्हांखे इहो चवां थो कि हाणे सभिनि आत्माउनि खे इहे पाठ सृष्टि छॾे करे वाणी खां परे परम धाम में वञिणो आहे। छो जी हाणे कलयुगी दुनिया ख़तम थी, पोइ सतयुगी दुनिया ईंदी न। हुन जे लाइ विच में इन सृष्टि जी सफ़ाई बि त करणी आहे। त आत्माउनि खे परमात्मा बाप हाणे वापसि खां मथे वठी वञिणो आयो आहे। लेकिन मथे केरु हली सघंदियूं? जंहिं आत्मा जो कंहिंसां बि कोई हिसाब किताब न हूंदो। जेकी आत्मायूं पावन हूंदियूं उहे ई मथे हली सघंदियूं। इन करे बाबा पहिरियों पाण आत्माउनि खे पावन ठाहींदो, पोइ सभिनि खे मथे वठी वेंदो, पोइ प्रकृति सां इहे सृष्टि जी साफ़ सफ़ाई थींदी, पोइ पाण वापसि पंहिंजे समय ते अची करे नई दुनिया में सुख शांति वारो जीवन जींदासीं। त हिन करे बाबा चवनि था कि भक्ति मार्ग में त माण्हू 60 वर्ष जी आयु खां पोइ गर्भाश्री हरिद्वार में हली वेंदा हुया। चईंदा हुया असां हाणे वानप्रस्थ थी वियासीं, हाणे वाणी खां परे रही करे भॻवान खे यादि करे पंहिंजे पापनि जो बोझ उतारंदासीं। लेकिन वापसि पोइ ॿियो जनम त पतित शरीरनि सां ई वठंदा न, हिन मृत्यु लोक में ई शरीर वठिणो आहे। लेकिन हाणे पंहिंजो सचो वानप्रस्थ अवस्था जो समय आहे। लेकिन सिर्फ़ु पंहिंजो न, नंढे वॾे सभिनि जो। छो जी सभिनि जे अंदरि आत्मा आहे न, ऐं जेको नंढो शरीर में आहे लेकिन उहो बि केॾनि जन्मनि खां सृष्टि ते ई आहे। त हुनजो बि वाणी खां परे वञण जो समय अथसि। इन करे सभिनि खे परमात्मा खे यादि करे पंहिंजे हिसाब किताब चुकतो करिणो आहे। या त बाप खे यादि करे हाणे चुकतो करो, न त अंत में सजा खाई करे वेंदव। पोइ तव्हांजो ॿियो जन्म किथे थींदो? नई दुनिया में। जेका आत्मायूं बाप खे यादि करे पंहिंजा पाप धोईंदियूं, उहो वञी करे सतयुग जो सुख भोगंदियूं। न त पोइ वापसि खां अगरि ॿिए धर्मनि जी हूंदी, बाप खे यादि न कंदी, सजा खाई करे वेंदी, त पोइ वापसि खां द्वापर युग में ईंदी न। हाणे पाण बाप खे यादि करे अमर लोक जे लाइ तयार था थियूं। अमर शिव बाबा पाण खे अमर कथा ॿुधाए करे अमर लोक में वठी वञण जे लाइ तयार थो करे।
बाबा चए थो सतयुगी दुनिया जिंदाबाद, हाणे कलयुगी पतित भ्रष्टाचारी मृत्यु लोक दुनिया मुर्दाबाद थियण वारी आहे। हिन करे बाबा चवनि था भल रहो पंहिंजे गृहस्थ व्यवहार में। बाबा केॾो सहज उपाय ॿुधाए थी, हिन कहिड़ी बि चीज़ खे भुलण लाइ हुन खां परे न वञिणो आहे, परंतु बुद्धि सां हुनखे भुलिजणो आहे। छो परे अगर शारीरिक रूप सां परे रहंदा, लेकिन अगर मन बुद्धि में घड़ी घड़ी यादि ईंदो रहंदो त परे वञण सां बि कोई फ़ाइदो थोड़ी आहे। हिन करे घर गृहस्थ में रहो, धंधो धोरी भी करो, सभु कुझु कंदे सभिनि मां ममत्व हटायो, सभु कुझु मूंखे ॾेई करे सभु कुझु ट्रस्टी ठही करे संभालो। श्री बाबा जी भंडारी सां असां ये पंहिंजो शरीर निर्वाह करूं था, ईअं सम्झो घर में भी जेतिरो भी धन संपत्ति जो कुछ भी आहे वो कंहिंजो आहे, मुंहिंजे पीउ परमात्मा जो आहे। मां पंहिंजे परमात्मा बाप जी भंडारी मां खायां थी, पियां थी, सभु कर्म करां थी। अज्ञान काल में भी तो चईंदा आहियूं न कि सभु कुझु भॻवान जो आहे, ये सभु भॻवान ॾिनो अथई, पर हाणे त प्रैक्टिकल में पाण भॻवान जी असली नाम रूप धाम खे ॼाणे करे बुद्धि सां इहे था सोचूं कि सभु परमात्मा बाप जो आहे। ॾिसो हिकु तरफ़ चईंदा आहिनि सभु कुझु भॻवान जो आहे, पोइ ॿियो तरफ़ अगरि ॿार आदि मरी वेंदो अथनि पोइ रोईंदा आहिनि। हाणे पुराणी चीज़ुनि खे भूलो, तॾहिं बाप जी यादि रही सघंदी न। बाबा हाणे नई दुनिया जो राज्य भाग्य पाण आत्माउनि खे ॾियण आयो आहे। बाबा चए थो भक्ति मार्ग में त तव्हां मूंखे केॾो सॾु कंदा हुयो न कि तव्हां ईंदव त असां तव्हांजे मथां बलिहारी वेंदासीं, मुंहिंजो त तव्हां ॿियो कोई बि न। हाणे मां प्रैक्टिकल में आहियां, हाणे मां चवां थो मुंहिंजो थियो, भला रहो पंहिंजे घर गृहस्थ में, लेकिन बुद्धि सां पहिरियों पहिरियों कंहिंजी यादि हुजणी खपे हर समय, पंहिंजे बाप जी जेको हाणे सृष्टि ते आयल आहे। केॾनि समय खां पोइ बाप हिन सृष्टि ते आयल आहे न, पंहिंजो त हर समय कंहिंसां गॾु हुजणो खपे, बाप सां। चाहे कुझु खाओ था, पीओ था, रोटी आदि था ठाहियो, कमु आदि था करो, बस शारीरिक संबंधी आहिनि, सभिनि सां पाण खे तोड़ निभाइणो आहे, लेकिन अंदर ही आत्मा खे ये शायदि स्मृति हुजे सॼो ॾींहुं कि मां हाणे परमात्मा बाप सां गॾु आहियां, मुंहिंजो परमात्मा बाप सृष्टि ते आयल आहे, मां हुन सां गॾु सॼो कमु थी करां। देवी देवता स्वर्ग में हूंदो। ॾिसो चईंदा बि आहियूं न कि देवी मनुष्य का देवता ठाहिण लाइ सेकेंड बि न लॻियो, लेकिन कंहिं ठाही, ज़रूर हिन दुनिया में देवता न हुया ऐं कंहिं ठातो हुई, त कंहिं ठातो हुई परमात्मा बाप, ऐं हुननि जी दुनिया बि हुन ही स्थापन की। तॾहिं भक्ति मार्ग में ॻाईंदा आहियूं मनुष्य से देवता किए कर्त न लागे वाह। हिन जो मतिलबु देवताउनि खे बि अहिड़ो कंहिं ऊच ठातो हुयो, उन्हनि जो नेचुरल उहो अहिड़ा न हुया, हुननि खे बि मनुष्य खां देवता कंहिं ठाहियो हुयो, उहो बि आसुरी मनुष्य ई हुया। उन्हनि खे पोइ परमात्मा पंहिंजे शक्तियुनि सां हुननि खे ज्ञान, हुननि खे समझ ॾेई करे एतिरो देवता लाइक़ु ठातो। परमात्मा त सभिनि आत्माउनि खे समझ ॾिनी कि हिन हीअं हीअं करे थो त तव्हां हीअं करो, सोच जे लाइ, बोल जे लाइ, कर्मनि जे लाइ, सभु कुझु सम्झानी पाण खे परमात्मा बाप ॾिए थो न। पोइ जेतिरो जेको जेतिरी धारणा थो करे, जेतिरो जेतिरो सम्झे थो, जेतिरो जीवन में हुनखे अपनाए करे हले थो, उन अनुसार हुते हुनखे संपत्ति आदि पद आदि मिलंदो। भॻवान त सभिनि जे लाइ आयो आहे न, सभिनि खे ज्ञान थो ॾिए। जेकी आत्माएं सम्झनि त उहो हलंदियूं सतयुगी दुनिया में। हीअ कोई अंधश्रद्धा जी ॻाल्हि थोरी आहे, हिते त भॻवानु पढ़ाए थो। बाक़ी सत्संग में तव्हांखे हीअं थोरी चईंदा आहे कि भई इहो सत्संग ॿुधंदव त तव्हां वञी करे देवी देवताउनि जी दुनिया में वेंदव, तव्हां हीअं कंदव हूअं कंदव, हीअं थोरी चईंदो आहे। हिते परमात्मा पाण खे डायरेक्ट चईंदो आहे कि मां त आयो ई आहियां तव्हांखे हिन कलयुगी दुनिया खां परे सतयुगी दुनिया में वठी वञण जे लाइ। हिन करे पहिरियों मां तव्हांजो स्वभाव संस्कार परिवर्तन करण जे लाइ तव्हांखे शिक्षा थो ॾियां। सत्य भाव वेही करे पंहिंजे कूड़े ॿारनि खे सचो ज्ञान ॾेई करे सचो थो ठाहे। तॾहिं त सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं न,
त नारायण बि कूड़ो हूंदो, तॾहिं त परमात्मा बूढ़े ब्राह्मण जे तन में अची करे उनखे समझ ॾिनई, ज्ञान ॾिनई, तॾहिं त उहो सत्य ठहियो। न त नारायण जे नाम जे अॻियां सत्य छो था लिखनि? नारायण ई लिखनि न, भई नारायण जी कथा आहे, कीअं नारायण ठहियो। सत्यनारायण छो था लिखूं? छो जो उहे ई नारायण जी आत्मा 84 जन्म वठी करे कलयुग अंत में अची करे कूड़ी ठही, अर्थात उन जी आत्मा में सतयुग में जेका गुण शक्तियूं हुयसि, संपत्ति आदि हुयसि, उहे सभु कलयुग अंत में अची करे सभु कूड़ियूं थी वियसि। उहे पंहिंजी शक्तियूं आदि सभु विकार वारी थी वियसि, विकारी शक्तियूं हुयूं, बुरी शक्तियूं अची वियसि, हुनमें बुरा गुण अची वियसि। त हुन जी आत्मा खे बि परमात्मा स्मृति ॾेई करे सचो ठाही न, तॾहिं त सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं। बाबा चए थो ॾिसो, सत्य राम जी कथा छो न कंदा आहियूं, सत्य नारायण जी कथा छो कंदा आहियूं, सत्य सीता जी छो न कंदा आहियूं, सत्य लक्ष्मी जी छो न कंदा आहियूं? छो जो ये दुनिया जॾहिं शुरू थी न, त पहिरियों पहिरियों हिन दुनिया में कहिड़ी आत्मा आई हुई? सची कृष्ण जी आत्मा। उहो ई कृष्ण जी आत्मा खां पोइ हुनजी पूरी दुनिया वसी, ऐं उहो ई स्वयंवर खां पोइ स्वयंवर खां पोइ नारायण ठहियो। त पहिरीं पहिरीं आत्मा कूड़ी ठही न, हाणे उहा आत्मा जॾहिं सच्ची ठही वेंदी, कूड़ी अर्थात विकारी थी वई, बुराइयूं अची वियसि। जॾहिं कोई सचो सोनो हूंदो आहे हुन में मिलावट थींदो आहे, त पाण चईंदा आहियूं न कूड़ो सोनो आहे, दूध में मिलावट आहे त इहो सचो खीर न आहे। त ईअं ई जॾहिं आत्मा जे स्वभाव संस्कारनि में, शक्तियुनि में मिलावट अची वेंदी आहे, पूरियूं उल्टियूं थी वेंदियूं आहिनि। जेकी आत्मा असली हुई हाणे उहा न आहे, हिकदमि बदिलजी वई, विकारनि जे वश, बुराइनि जे वश, त हुनखे कूड़ो चइबो। हाणे परमात्मा बाप हुन ई आत्मा खे सचो ज्ञान ॾेई करे हुनखे सचो थो ठाहे। कहिड़ी? सभिनि खां पहिरियों कहिड़ी आत्मा खे सचो ठाहे? नारायण जी आत्मा खे। छोजी नारायण खे पूरी दुनिया जी शुरूआत करणी आहे न, त हुन जे तन में ई अची करे हुनखे सचो ज्ञान ॾेई करे हुनखे सचो ठातईं। पोइ हुनजे सदके हेॾी सारियूं आत्मायूं बि सची थियूं। छोजी हिकु नारायण दुनिया, नई दुनिया में वञी करे छा कंदो? हुन सां गॾु त पूरी राजधानी खपे, भई नारायण खे लक्ष्मी बि खपे, हुनजा माउ बाप बि खपनि, हुनजा ॿार, दास दासी, प्रजा सभु खपनि न। त मेन मुख्य हिकु केरु हुयो? नारायण। हिन करे सत्यनारायण जी कथा चईंदा आहिनि। पोइ हुन खां पोइ राम सीता जी दुनिया पोइ आई, लेकिन दुनिया कंहिंखां शुरू थी? नारायण खां। हिन करे सत्यनारायण जी कथा चईंदा आहिनि, सत्य राम सीता जी कथा न चईंदा आहिनि। हाणे बाबा पाण खे इहे सभु छो थो ॿुधाए? छोजी हाणे वरी खां हुन नारायण जी दुनिया अचण वारी आहे, त वरी खां उहो नारायण जी आत्मा बि इहो ज्ञान ॿुधी करे सची ठहे थी। त पाण सभु बि हुन जी दुनिया में अचण वारा आहियूं, त पाण बि बाप खे यादि करे, बाबा जेकी बि पाण खे सम्झानी थो ॾे हुनखे जीवन में धारण करे सच्चा ठहूं। सतयुग में त पाण खे वरसो आदि मिलंदो लौकिक बाप खां, लेकिन उहो वरसो केतिरो मिलंदो? उहो हाणे पाण जेतिरो परमात्मा बाप खे यादि कंदासीं ओतिरो ई वरसो पाण खे हुते मिलंदो। छोजी सतयुग जी दुनिया जी स्थापना करण वारो परमात्मा आहे, परमात्मा हुन दुनिया में न ईंदो। त हाणे खां ई सभिनि खे पढ़ाई लिखाई करे, सभिनि जो एग्ज़ाम आदि वठी करे, पोइ जेतिरा बि मार्क्स ईंदा उन अनुसार सभिनि खे उते वरसो मिलंदो। बाबा चए थो मां लक्ष्य सोप आहियां। लक्ष्य सोप सां छा थींदो आहे? लक्ष्य सोप सां सनानु कंदा आहियूं न, त हुन सां चईंदा न मैल, शरीर जी मैल जल्दी उतरी वेंदी आहे। त बाबा चए थो मां बि लक्ष्य सोप आहियां, मूंखे यादि कंदव त तव्हांजी आत्मा पवित्र थी वेंदी। बाप चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, अशरीरी आत्मा। मां शरीर सां गॾु वेठी आत्मा, हिन अखियुनि सां ॾिसां थी, कननि सां ॿुधां थी, मुख सां ॻाल्हायां थी। मां हाणे आत्मा बाप खे यादि करे पावन थी ठवां, शुद्ध थी ठवां। आत्मा यादि कंदी आहे न पंहिंजे पीउ खे, पर लौकिक संबंधी बि हूंदा आहिनि, त अभी दुख में त आत्मा पंहिंजे बाप खे ई यादि कंदी आहे न। छोजी पंहिंजा असली 2 पीउ आहिनि, शरीर जो माउ पीउ अलॻि आहे,
आत्मा जो भी परमात्मा अलग है। आत्मा जो भी कभी बदलजंदो न आहे, लेकिन शरीर जा मापी संबंधी जन्म बाय जन्म बदलजंदी वेंदा आहिनि। हिकु जन्म में ॿियो कोई माउ पीउ हूंदो, ॿिए जन्म में ॿियो पीउ माउ पीउ हूंदा। जैसा जैसा जंहिंजो हिसाब किताब हूंदो आहे उहो हुते वञी करे जनम वठंदो आहे। ॾिसो हाणे पाण खे इह पुराणो शरीर छॾे करे वापसि पंहिंजे घर वञिणो आहे, त हिन शरीर जे भान खे भूलो। बाबा चए थो जीअं मां तव्हांखे ज्ञान ॿुधाए करे हाणे खीर सागर में वठी थो वञा, त तव्हांजो बि धंधो अथव कि हिन दुनिया जेकी आहे विषय सागर, हिते जेका विकारी कीड़ा अर्थात विकारी आत्मायूं रहंदियूं आहिनि, हुननि खे बि तव्हां ज्ञान जी बू करो, ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए करे खीर सागर में वठी वञो। छो जी सभई भुलिजी विया आहिनि न, पंहिंजे पाण खे भुलिजी विया आहिनि। सभु एॾी धर्मनि में, एॾी रीति रस्म में ख़ुदि बि मुंझिजी विया आहिनि। त हाणे जेतिरो थी सघे तव्हां ॿुधाईंदा रहंदव त कॾहिं त उन्हनि जी बुद्धि जो तालो खुलंदो न, कि बराबरि हीअ त ॻाल्हि सही आहे। हीअ सृष्टि त हाणे दुखी थी आहे, पहिरियों थोरी एतिरो दुख हुयो हिन सृष्टि ते। त पहिरियों बराबरि सुख हुयो, हाणे उहो ई सुख जी दुनिया कीअं ईंदी? त भॻवान खे त अचिणो ई पवंदो न सुख जी दुनिया स्थापन करणु। त धीरे धीरे आत्माएं सम्झिजो, तव्हां हुननि खे भू कंदा रहो, हुननि खे ॿुधाईंदा रहो। बाबा चए थो कि ये पुरानी दुनिया त कब्रिस्तान थियल आहे, हाणे मां हिन ई दुनिया खे परिस्तान ठाहिण आयो आहियां, जेके स्वर्ग चइबो आहे। तव्हां अधु कलाक खां द्वापर युग खां मूंखे सॾु पिया करो न, मुंहिंजो आह्वान पिया करो, त मां हाणे आयो आहियां। भई तव्हां हेॾा भक्ति मार्ग में धक्का खाई करे दूर दूर वञी करे मूंखे सॾु कंदा आहियो, मुंहिंजे मूंसां कुझु न कुझु मन जी प्रार्थना आदि कंदा आहियो। त बाबा चवंदा आहिनि एॾो दूर दूर छो ठाहींदा आहिनि मंदिर, एॾी पहाड़नि ते गुफ़ाउनि में? छो जी परमात्मा सभिनि खां मथे परे रहंदो आहे न, ऐं देवी देवताउनि जी दुनिया बि ॾाढी परे थी वई, 5000 साल थी विया। हिन करे दुनिया इन शहरनि खां ॾाढो दूर दूर किथे वञी करे मंदिर आदि ठाहींदा आहिनि। ऐं शिव जा त बर्फ़ीले पहाड़नि ते गुफ़ाउनि आदि में ठाहींदा आहिनि। छो जी शिव बाबा सभिनि खां परे ते परे रहण वारो आहे न, निराकारी दुनिया में। त हिन करे उन्हनि खे लॻंदो आहे कि आहे त मथे रहंदो आहे, लेकिन मथां जो त रास्तो न पतो अथनि। त हिन ई दुनिया में ॾाढो परे परे ऊची पहाड़नि ते गुफ़ाउनि में उन्हनि जा मंदिर आदि ठाहींदा। बाबा चए थो मां हिन धरती ते थोरी रहंदो आहे सदा, मूंखे त शरीर ई कोन्हे, त मां कीअं रवां? बर्फ़ीली पहाड़नि ते तव्हां मूंखे विहारो था, त मां कीअं वियां? मूंखे त शरीर ई न आहे, ऐं एॾी बर्फ़ीली जॻहनि ते मां थोरी वेहींदो आहियां। मां त परमधाम निवासी आहियां, मूंसां मिलणो अथव त ॾाढो सहज उपाय आहे। बसि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे मुंहिंजे निराकार रूप में यादि करो। इहे ई सचो सचो यादि जो दूध तव्हां मुंहिंजे मथां रोज़ चढ़ायो। बाक़ी वो लोटी में खीर पाणी विझी करे हुन सां चढ़ाइण सां कुझु बि न थींदो। हाणे परमात्मा ते सचो दूध चढ़ाइणो अथव त परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे। ॿियो कुझु बि यादि न हुजे, सिर्फ़ु छा यादि हुजे? मां आत्मा ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा। इहे ई हिन ई संकल्प सां पंहिंजो सचो सचो दूध खे पहुची वेंदो परमात्मा खे। तव्हां वारिस आहियो न बाप जा, त वारिस ॿार कॾहिं ठहींदासीं पाण? जॾहिं पाण बाप जे चए ते हलंदासीं। बाबा जी मुख्य सम्झानी कहिड़ी आहे? बच्चे पवित्र रहो, योगी रहो, पवित्र बि रहो ऐं बाप खे यादि बि कंदा रहो। छो जी हाणे मां तव्हांजे लाइ पवित्र दुनिया ठाहिण आयो न, त पवित्र दुनिया में हलण जे लाइ पवित्र त रहणो पवंदो। बिना पवित्र रहे पवित्र दुनिया में कीअं हली सघंदव? त धारणा त हिते ई करणी आहे न, पंहिंजा पवित्र संस्कार त हिते ई धारण करणी। त ये अंतिम जन्म मुंहिंजे ख़ातिर पवित्र रहो, शुद्ध रहो, ब्रह्मचर्य जो पालन करो, मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहो, त पोइ तव्हां सतयुगी दुनिया
में वञण जे लाइक़ु ठही वेंदो, ऊचो वरसो मिलंदो न। भई जेका बाबा जा ॿार आहिनि लेकिन बाबा जी मत ते नथा हलनि, भला आहिनि त मुंहिंजा ॿार लेकिन सौतेला थी विया न, त हुननि खे वरसो मिलंदो, सतयुगी दुनिया में ईंदा, लेकिन हुते बि पाई पैसे जो पद पाईंदा। लेकिन जेका मुंहिंजा सुठा ॿार हूंदा, मातेला ॿार हूंदा, उहो वञी करे हुते उच पद पाईंदा, छोजी मुंहिंजी सह ते हलंदा आहिनि न। राजधानी स्थापन थी थिए, शिव बाबा त दाता आहे, तव्हांखां कुझु वठी करे छा कंदो? तव्हां मूंखे कुझु ॾींदव बि त तव्हांजे कम जे लाइ लॻाईंदव न। भई तव्हां हिते ईंदा आहियो, रहंदा आहियो, खाईंदा आहियो, पीअंदा आहियो, त उहो तव्हांजे कम जे लाइ धन लॻंदो। मूंखे ॾेई करे छा कंदो? मूंखे अगरि मुंहिंजे लाइ ॾींदव त मां तव्हांखे सतयुग में सतयुग जे लाइ तव्हांजो महल फिक्स कंदमि। बाक़ी बाबा त कंहिंजी कुझु रखंदो ई न आहे न, बाबा त दाता आहे न। दाता कंहिंखां वठी करे छा कंदो? स्वर्ग जो वरसो ॾियणु आयो आहे। बाबा चवनि था कि ॾिसो तव्हां 21 जन्म जी कमाई था करो न। अगरि इहे स्मृति में रहंदो कि बराबरि हाणे पाण हिन जन्म में त रहूं था, लेकिन अॻियां जा हिकु इहे ब्राह्मण जनम जेको बाबा खे पाण पहचानियो आहे। हाणे पंहिंजा माउ पीउ केरु आहिनि? शिव बाबा, ब्रह्मा माता। पाण नयो जन्म वरितो आहे न, त इहो हिकु ब्राह्मण जनम, बाक़ी सत्युग त्रेता जा 20 जन्म। 21 जन्मनि जो वरसो हाणे पाण खे मिले थो। 21 जन्मनि जी कमाई था पाण कनि, त कमाई करण में सुस्ती थोरी अचणी खपे। जॾहिं अंदरि इहे निश्चय थी वेंदो, समझ अची वेंदी न कि बराबरि हाणे पाण अञा ताईं त पाण पिछले जन्मनि जे कर्मनि जे हिसाब सां पाण खे जनम पियो मिले। हिन जन्म में जेको बि पाण खे मिलियो आहे, धन संपत्ति परिवार, उहो पिछले जन्मनि जे हिसाब सां मिलियो। लेकिन हाणे अॻिले जन्मनि जा उन्हनि जे लाइ वरसो, उनजे लाइ कमाई, उहो हाणे हिकु ई हिन जन्म में तव्हां अॻिले 21 जन्मनि जी कमाई था करो। त इहे जॾहिं बुद्धि में सम्झंदव तॾहिं ई तव्हांखे बाबा खे यादि करणु ॾाढो आसान थी वेंदो। भई बाबा खे यादि कंदासीं त असांजी कमाई थींदी 21 जन्म जे लाइ। बाबा खे यादि कंदासीं त असांजा जन्म जन्मांतर जी पापनि जी मैल उतरंदी, त आत्मा शुद्ध थी वेंदी न। शुद्ध आत्मा खे पोइ सत्युग में शुद्ध बि शरीर मिलंदो, सतो प्रधान शरीर मिलंदो न। तत्व सभु सतो प्रधान हूंदा त पोइ शरीर कंहिंसां ठहींदो आहे? तत्वनि सां ई त ठहींदो आहे न। ॾिसो हाणे बाबा चए थो पंहिंजे शरीर खे भान खे छॾो। तव्हां गुरूअनि खे यादि कंदा आहियो, ॾाढो गुरूअनि जो चित्र बि पंहिंजे गले में लॉकेट ठाहे करे पाईंदा आहिनि, परंतु बाबा चए थो कि शरीरधारियुनि खे यादि करे छा कंदव? शरीर त विनाशी हूंदो आहे न, अॼु आहे कल्ह न आहे। सम्झो तव्हांजो गुरू कल्ह शरीर छॾे छॾे त ॿियो ई तव्हांखे दुख ॾिए न, हुन चित्र खे ॾिसंदे ॾिसंदे। त हाणे चित्र खे न ॾिसो, विचित्र खे ॾिसो। भई तव्हांजे गुरूअ जे शरीर में बि आत्मा जो बि परमात्मा आहे, त छो न मां परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्ति भरां। उहो गुरू त अॼु आहे कल्ह न आहे, पोइ मुंहिंजी सदगति केरु कंदो? लेकिन परमात्मा बाप खे त शरीर ई कोन अथसि, त काॾे मरी बि न सघंदो। उहो त पाण सां गॾु सदैव आहे ई आहे। त अहिड़े गुरूअ खे यादि करो न, जेको हमेशह ई हर जनम में पाण सां गॾु रहे। त बाबा चए थो हिन करे हाणे देहनि मां पंहिंजो मोह ममत्व कढो, आत्मा खे सम्झी परमात्मा खे यादि करो। बल तव्हांजा संबंधी आदि अथव जेका बि देहधारी आहिनि, उन्हनि सां उन्हनि खे बि हाणे ॾिसंदे इहे ई स्मृति में रखो कि हिननि जे शरीर में बि जेकी आत्मा आहे, उहा आत्मा हिन शरीर द्वारा असां सां अलॻि अलॻि पार्ट थी वॼाए। कोई आत्मा मूंसां गॾु धीअ जो पार्ट थी वॼाए, कोई पति जो पार्ट थी वॼाए, कोई बेटी जो, बेटे जो। ईअं सम्झंदव त आत्मिक स्मृति में रहंदव। आत्मिक स्मृति में कल्ह जो के शरीर बि छॾे छॾियो त तव्हांखे दुख न थींदो कि भई उहा आत्मा थोरी मरी आहे। हुन आत्मा हुन शरीर छॾे छॾियईं जंहिंसां उहो मुंहिंजो मूंसां गॾु संबंध निभाए पई। लेकिन असल में त असां ॿई आत्मा भाउ आहियूं न, त आत्मा जे नाते त उहो मूंसां गॾु सदैव मुंहिंजे भाउ जे रूप में आहे ई सही। असां ॿिन्हिनि जो पीउ परमात्मा आहे।
त अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं जेको बाबा पाण खे ॿुधाए थो, एकांत में जॾहिं मनन कंदा त तव्हांखे आत्मिक भान पक्को थींदो, परमात्मा भाव सां तव्हांजो बुद्धि योग लॻंदो। हिन सां छा थींदो, तव्हां दुख और शांति खां मुक्त थी वेंदो। छोकी परमात्मा सदैव सुख जो सागर आहे न, ज्ञान जो सागर आहे। त बाबा ज्ञान जे सागर जे संग में पाण रहंदासीं त हर चीज़ जो पाण खे ज्ञान ॿुधाईंदो, जंहिंसां पाण दुख और शांति खां मुक्त थी करे सुख शांति रहंदासीं। हुन वटि कहिड़ो ज्ञान आहे, सृष्टि चक्कर जो ई ज्ञान अथसि न भई। सृष्टि चक्कर में पाण कीअं कीअं कहिड़ा कहिड़ा कर्म कयासीं त हुन कर्मनि जी सॼी नॉलेज पाण खे ॾींदो। आत्मा परमात्मा जो ज्ञान पाण खे ॾींदो। ऐं जीवन में त दुख ईअं ई त थींदो आहे कि शरीर छॾे छॾे कंहिंजो कर्म भोग बीमार आहे, कंहिंजो एक्सीडेंट में मृत्यु थी वई, कंहिंखे कुझु उल्टो सिधो चई छॾियो, कंहिंजे जीवन में कुझु कमु न थियो। त बाबा ये सभु पाण खे सम्झाने ॾींदा आहिनि। ज्ञान जो सागर आहे न, त सदैव ज्ञान जी सागर परमात्मा सां गॾु आत्मा रहंदी त जीवन में कोई बि ॻाल्हि ईंदी त परमात्मा हुनखे हर ॻाल्हि जो ज्ञान जे रूप में हुनजो उपाय ॿुधाईंदो, जिससे आत्मा खे छा महसूस त थींदी, सुख शांति। अच्छा, मिठी मिठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, पंहिंजे अनादि संस्कारनि खे मर्ज करे सर्व समस्याउनि सां पार रहण वारा उड़ता पंछी ठहो। तव्हां सभु अनादि रूप में आयो ही उड़ण वारा। आत्मा त उड़ण वारी आहे न, लेकिन बाबा चवनि था आत्मा जे मथां बोझ आहे ॾाढो। बोझ जे कारण उड़ी नथी सघे ऐं ॿियो ही पिंजड़े में फसियल आहे। छो जी आत्मा जे मथां जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ अथसि, एॾी सारी आत्माउनि सां हिसाब किताब जो बोझ अथसि, बुरा संस्कारनि जो बोझ। त आत्मा हिन शरीर मां उड़ी नथी सघे, हिन सृष्टि मां उड़ी करे पंहिंजे घर नथी वञी सघे। त इन करे बाबा चए थो कि हाणे अगरि तव्हांखे उड़णो अथव त पंहिंजा अनादि अर्थात असली मुंहिंजा संस्कार कहिड़ा हुया उहो हाणे पंहिंजे अंदरि जागृत करो। मुंहिंजा असली संस्कार छा आहे? प्रेम, शांति, पवित्रता, ज्ञान, शक्ति स्वरूप, आनंद स्वरूप रही करे सभिनि सां व्यवहार करणु, सभु कुझु कर्म करणु, जीवन जीअण। त इहे संस्कार जॾहिं पंहिंजे अंदरि वापसि खां धारण कंदव त तव्हां हिन दुनिया मां सहज उड़ी वेंदव। उड़तो पंछी ठहींदा त जेके बि जीवन में ॻाल्हियूं ईंदी उहे छा थी वेंदी, हेठि थी वेंदियूं ऐं तव्हां मथे थी वेंदव। इहे ई सर्व समस्याउनि जो समाधान आहे। तव्हांखे कोई केतिरो बि क्रोध ॾियाराइण जी कोशिशि थो करे, लेकिन तव्हां पंहिंजे कहिड़े संस्कार में जुटा रहो कि मां शांत स्वरूप आत्मा आहियां। जॾहिं मां आहियां ई शांत स्वरूप आत्मा त कोई बि क्रोधी कुझु बि कंदो रहे, चईंदो रहे, तव्हां पंहिंजे शांत स्वरूप में स्थित आहियो त ॻाल्हि हेठि थी वेंदी न ऐं तव्हांजी स्थिति ऊची थी वेंदी ऐं उहा ॻाल्हि बि ख़तमु थी वेंदी। स्लोगन आहे, हर कदम में कल्याण सम्झी करे हर आत्मा खे शांति जी शक्ति जो ध्यानु ॾियणु, इहे ई सच्ची सेवा आहे। अॼु इहो फिक्स करे छॾियो कि शिव बाबा कहिड़ा आहे? कल्याणकारी बाबा। शिव बाबा सृष्टि ते आयो आहे त हाणे सृष्टि ते बि कल्याणकारी समय थो हले न, त तव्हांजे जीवन में कुझु बि थो थिए त हमेशह सम्झो जॾहिं कल्याणकारी बाप सां गॾु आहे, कल्याणकारी समय थो हले त ज़रूरु ही जेकी बि ॻाल्हि थी आहे हिन में कुझु न कुझु कल्याण आहे ई सही। त इहे जॾहिं स्मृति में रहंदो त पाण कहिड़ी बि ॻाल्हि में हलचल में न ईंदासीं। कहिड़े बि व्यक्ति पाण सां बुरो व्यवहार कई, पाण हलचल में न अची करे हुनखे बुरो भलो न चई करे ॿियो ई हुनखे शांति जी शक्ति ॾींदासीं। त इहे ई पंहिंजी सच्ची सेवा आहे कि कल्याणकारी बाप जी यादि में रहो, हर ॻाल्हि में कल्याण समायल आहे इहे ई सोचो ऐं सभिनि खे शांति
जो दान ॾींदा रहो, शांति जी शक्ति जो। इहे ई पंहिंजी सच्ची सेवा आहे। पर तव्हां शरीर सां कुझु बि नथा करे सघो, लेकिन इहो त करे सघंदा आहियो न, बाप खे यादि करे सभिनि आत्माउनि खे शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं इहे सभु दान ॾेई सघंदा आहियो न। हिन जे लाइ त शरीर जो कमु खपे ई न। हिन जे लाइ त छा खपे? मन जी सोच। फालतू बीमार थींदा, बिस्तर ते लेटल लेटल फालतू ॻाल्हियूं सोचंदव। हिन करे कॾहिं बीमार बि थियो न, ऐं बिस्तर ते बि लेटल आहियो त ॿियो ई सम्झिजो कि अरे वाह, इहा त सुठी ॻाल्हि थी वई। हाणे मां पंहिंजी बाप खे यादि करे सभिनि खे शांति जी, सुख जी, प्रेम जी, आनंद जी किरनियूं थी ॾियां। ईअं त समय न मिलंदो, लेकिन बीमारी जे समय बिस्तर ते पियल हूंदव त हुते कम से कम बाप खे त यादि करे सघंदव न। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी निराकार बाप खे यादि करो ऐं सभिनि खे सुख शांति जी किरनियूं ॾियो। त इहो थी त सघंदो, लेकिन हुन जे लाइ पहिरियों खां ई अभ्यास करो। हाणे खां ई अभ्यास कंदा रहंदव त कॾहिं कोई अहिड़ो बि समय अची वञे कि तव्हां बिस्तर ते वेठा आहियो, कुझु करे नथा सघो, त हुन समय तव्हांजो इहो अभ्यास कमु ईंदो। ठीकु आहे? ओम शांति।